सिंध के सामूंडी बेटन ते वफ़ाक़ के कब्ज़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया ऐं वफ़ाक़ जी ॾाढाई ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मीरपुर ख़ास में सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले पारां प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते ज़िलई सदर करीम बख्श कीरे, नूर मोहम्मद महर, एजाज शहर नज़ीर कीरे ऐं ॿियनि चयो त डिंगी ऐं भंडार समेत समूरा बेट सिंध जी मिल्कियत आहिनि। कंहिं बि सूरत में वफ़ाक़ जो कब्ज़ो बर्दाश्त न कयो वेंदो। बदीन में SDP जे सॾ ते अनवर अली खोसे, ग़ुलाम क़ादिर मुरादाणी, ग़ुलाम मुस्तफ़ा खोसे ऐं ॿियनि जी अॻवानी में ऐवान सहाफ़त अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कोढण में SDP जे सॾ ते ॿहडमी चौक खां कोढण प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी SDP जे ज़िलई सदर मोहम्मद असलम महंदो, मुमताज़ अली जत्ता ऐं ॿियनि कई। दाद लगारी में SDP कारकुननि पारां प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि महमूद कबूल, ख़ान ज़मान, पिताफ़ी, अली मोहम्मद लगारी ऐं ॿियनि ख़िताब कयो। खिपरो में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो करे मेन शहीद चौक ते धरणो हयो। नवाबशाह में ॿिए ॾींहं बि SDP जे सॾ ते शाहनवाज़ कीरे, बदल मक्सी, रुस्तम शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि चयो त बेटनि ते कब्ज़ा थियण न ॾींदासीं। शहदाद कोट में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते शहर जे मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं कारकुननि हयातुन्नी, शबीर मक्सी ऐं रशीद मक्सी जी अॻवानी में सब्ज़ी मंडी खां प्रेस क्लब ताईं रैली कढी धरणो हयो। जरवार में SDP अॻवाननि अली गौहर, रहीम कबूल, रशीद मेंगवार ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। सिजावल में सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले सिजावल जे सदर अब्दुल गनी मलाह जी अॻवानी में अली बंदर चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। इन मौक़े ते अॻवाननि अब्दुल गनी मलाह, मुनर शोरे ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk